अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोपोलॉजी, मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जाम शोरो सिंध। छापो पहिरियों 2012 ईस्वी। तनवीर अब्बासी, शख़्सियत ऐं फ़न, क़िस्त 8। जीअं ॾिठो आहे मूं तनवीर अब्बासी, तारिक अशरफ। उहा ॻाल्हि 1960 ईस्वीअ जी आहे। मूं नऊं लिखणु शुरू कयो हो। तमामु घटि मुंहिंजूं लिखणियूं छपियूं हुयूं ऐं घटि लेखकनि सां मिलण जो इतफ़ाक़ थियो हो। उन ॾींहंनि में जेके शाइर मूं पढ़िया हुआ ऐं जंहिंजी शाइरी ॾाढी वणी हुअमि, उन्हनि मां हिकु हो तनवीर अब्बासी। मुंहिंजी तनवीर सां कॾहिं मुलाक़ात न थी हुई, न ई मूं किथे संदसि तस्वीर ॾिठी हुई। मूंखे संदसि शहरनि जो मजमूओ रॻूं थियूं रबाब हथ आयो हो, पर उन ई मां संदसि तस्वीर फाटल हुई। मां सम्झां थो उन ई वक़्त ताईं सिंधीअ में को बि शहरनि जो मजमूओ अहिड़ो सुहिणो न छपियो, शायदि अञा ताईं बि न छपियो आहे। हर पढ़ंदड़ वांगुरु मुंहिंजे तसवर में बि तनवीर जी हिकु तस्वीर हुई। संदसि सुहिणा शेर पढ़ण सां मुंहिंजे ज़हन में तनवीर जी जेका तस्वीर उभरी हुई, उन ई में तनवीर हिकु सुहिणो नौजवान हो। मुंहिंजी ख़्वाहिश हुई त मां तनवीर खे ॾिसां त हू मुंहिंजे तसवुर वारी तस्वीर सां केतिरो वेझो आहे। हिकु ॾींहुं मां टिमाही महिराण जे ऑफिस में शमशीर हैदरीअ वटि वेठो हुउसि। उन ॾींहंनि में महिराण जी ऑफिस तिल्क चाड़ीअ ते हुई। मरहम ग़ुलाम अहमद गिरामी बि वेठो हो। मूंखे वेठे थोरी देरि थी हुई त हिकु नंढे कद जो सुहिणो नौजवान, जंहिंखे ऐनक पातल हुई, 2-3 ॾींहंनि जी शेव कयल कोन हुई, ऑफिस में आयो। गिरामी साहब ऐं शमशीर उथी साणसि मिलिया। मां बि उथी मिलियुसि। हू कुर्सीअ जे बदिरां गिरामी साहब जे मेज़ जे कुंड ते ई वेही रहियो। हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं थियण लॻियूं। मूं ख़ामोश वेठे संदसि ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन पंहिंजे चहिरे ते वधियल वारनि ते हथु फेरींदे चयो, 3 ॾींहंनि खां शेव कोन कई अथमि त लॻे थो सॼी दुनिया जा शैतान मुंहिंजे वारनि में चिंबड़ी पिया आहिनि। गिरामी साहब जी ॾाढीअ ॾांहुं ॾिसंदे चयाईं, पर जेके शेव नथा कनि उन्हनि सां न ॼाण कहिड़ी विधन हूंदी। गिरामी साहब भूंडो ॾींदे चयो, ॾाढो बदमाश आहे। पोइ अदबी ॻाल्हियूं ऐं बहस थियण लॻा। हिन सां मुंहिंजो कंहिं बि तारीफ़ न करायो हो। मूंखे उहा बेचैनी हुई त हीउ केरु आहे। दिलि में घड़ी घड़ी उहो ख़्यालु पियो आयो त हीउ तनवीर अब्बासी आहे। ऐं वाक़ई उहो तनवीर अब्बासी हो। तनवीर पंहिंजे सुहिणनि शहरनि वांगुरु ई सुहिणो हो, पंहिंजे शहरनि वांगुरु शोख ऐं मिठो। शमशीर साणसि मुंहिंजो तारीफ़ करायो। पाण मुर्की हथु मिलाए पुछियाईं, अवी छा पढ़ंदा आहियो? ॿुधायोमांसि त हींअर मैट्रिक पास कई अथमि। हैरान थींदे चयाईं, मैट्रिक में आहियो? मैट्रिक में त मूंखे अदब जी पूरी ॼाण बि कान हुई, ऐं अव्हां जूं त कहाणियूं बि छपिजी वियूं आहिनि। उन ॾींहंनि में मूं ऐं ग़ुलाम नबी मुग़ल गॾिजी हिकिड़ी पब्लिकेशन क़ाइमु कई, इदाराए अदब नो जे नाले सां। पहिरीं किताब जो नालो पहिरियों क़दम रखियोसीं। मूं हिन किताब लाइ तनवीर खां शेर घुरिया। तनवीर शेर ॾियण जो वाइदो कयो ऐं पंहिंजे रूम ते अचण लाइ चयाईं। उन ॾींहंनि में तनवीर खे सिविल अस्पताल में कुझु ई वक़्तु अॻु हाउस जॉब मिली हुई। तन ॾींहंनि में हाणोकी डॉक्टर हॉस्टल ठहियलु कान हुई। सिविल अस्पताल जे प्राइवेट वार्ड जे पोएं पासे ठहियलु क्वार्टरनि में डॉक्टर रहंदा हुआ। तनवीर बि हुते रहंदो हो। साणसि ॿियो को डॉक्टर रहंदो हो, पर हाणे यादि कोन अथमि त उहो केरु हो। मां तनवीर वटि पहिरियों क़दम लाइ शहर वठणु वियुसि। तनवीर शहर बि ॾिना ऐं चङी आदुरभाव बि कयाईं, जॾहिं त उहो सिंधी अदब में पंहिंजे लाइ मथां ई जाइ ठाहे वियो हो ऐं हिकु वॾे ऑफिसर जो पुट बि हो। ऐं मूं अञा पहिरें ॾाके ते पेर रखियो हो ऐं ग़रीब माण्हू बि हुउसि। पोइ मां अक्सर तनवीर वटि राति जो वेंदो हुउसि। कॾहिं कॾहिं ग़ुलाम नबी मुग़ल बि मूं साण हूंदो हो। उन्हनि ॾींहंनि तनवीर वटि मेस जी चार्ज बि हूंदी हुई। कॾहिं कॾहिं तनवीर मूंखे ज़ोरी मानीअ ते बि विहारे छॾींदो हो। तनवीर वटि अक्सर लेखक ईंदा रहंदा हुआ। उते ई तनवीर जे नंढे भाउ इल्ताफ़ अब्बासीअ सां मुलाक़ात थी, जेको पिणु शाइर हो। बशीर मोरियाईअ सां बि पहिरीं मुलाक़ात उते ई थी हुई।
पहिरें क़दम खां पोइ ॿियो क़दम कढियोसीं। तनवीर जा शेर उन्हीअ में बि शामिलु हुआ। पोइ टियों क़दम लाइ पिणु तनवीर खां संदसि मशहूरु नज़म वरितमि, मुंहिंजी दिलि थी चवे। पर टियों क़दम शमशीर हैदरीअ जे शेरनि जो मजमूओ हो, तंहिं करे तनवीर जो उहो नज़म मुंहिंजे बे इंतिहा ख़्वाहिश जे बावजूदि इदारा अदब नौ जे किताबनि में न अची सघियो, छाकाणि त पोइ जा सभई किताब कंहिं हिक लेखक जा मजमूआ हुया। तनवीर जो उहो नज़म टिमाही महिराण में छपियो हो। मूंखे उहो नज़म एतिरो वणियो हो, अॼु बि वणे थो, जो जॾहिं बि तनवीर कंहिं मुशाइरे में वेंदो हो ऐं मां बि उन मुशाइरे में हूंदो हुउसि त तनवीर जे वारे अचण ते उथी चवंदो हुउसि, मुंहिंजी दिलि थी चवे ॿुधाए। ऐं तनवीर चवंदो हो, तुंहिंजी दिलि थी चवे त पोइ मुंहिंजी दिलि कीअं न चवंदी। पोइ तनवीर सां मुलाक़ातूं वधंदियूं वयूं, कॾहिं संदसि रूम ते, कॾहिं होटलनि में, ख़ासि करे कराची होटल में जेका उन्हनि ॾींहंनि में लेखकनि जो अॾो हुई। ऐं पोइ जॾहिं LMC में तनवीर जो हाउस जाब वारो पीरियड पूरो थियो त तनवीर नूरमहल सिनेमा जे साम्हूं फुलेलीअ वटि पंहिंजी क्लिनिक खोले वरिती ऐं टंडे आगा में मसवाड़ ते जाइ वठी रहणु लॻो। मां घणो करे रोज़ ई संदसि क्लिनिक ते वेंदो हुउसि। जंहिं ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी हुई त घर ते वेंदो हुउसि। तनवीर बि कॾहिं अकेलो, कॾहिं कंहिं लेखक दोस्त सां मुंहिंजे घर ईंदो ऐं पोइ असीं चांहि पीअणु कराची होटल में वञी वेंदा हुआसीं। हिकु दफ़े जनवरीअ में सख़्तु सीउ हो। राति 11 वॻे दर ते ठक ठक थी। मूं निंड मां उथी वञी दर खोलियुमि, ॾिठुमि ॿाहिरि तनवीर ऐं नासिर मोराई बीठा हुआ। पुछियमि, ख़ैर त आहे, हिन वक़्तु आया आहियो? तनवीर खिली चयो, बाबा दोस्तनि वटि वञण लाइ बि को वक़्तु ॾिसिबो आहे छा? हाणे हल त हली चांहि पियूं। मूं चयो, तरसो कोट पाए अचां। नासिर चयो, माठ करे हलियो हल, न त जे अमीअ खे नासिर जो चवंदे त छॾींदई कोन। तनवीर घणो ई चयो त कोट त पाइणु ॾींसि, सीअ में मारींदेसि छा? पर नासिर मूंखे कोट पाइणु न ॾिनो ऐं मां सीअ में थड़कंदो हिननि सां वञी कराची होटल में वेठुसि। पोइ 12 वरी सीअ में थड़कंदो घर मोटुसि। सुबुह जो अमी कावड़जंदे चयो, ख़बर न कहिड़नि लोफरनि सां राति जो पियो धिका खाई। ॿुधायोमांसि त नासिर ऐं तनवीर अब्बासी हुआ। अमी चयो, डॉक्टर बि वती आधी रातिनि जो रुलंदो। तनवीर तमामु सुठो शाइर आहे ऐं शाइरीअ जो मुतालियो बि घणो कयल अथसि, पर संदसि मुतालियो फ़क़ति शहर ताईं महदूद कोन्हे। कहाणी बल्कि अदब जे हर सिन्फ़ में सुठो मुतालियो कयल अथसि, बल्कि अदब जे केतिरियुनि सिन्फ़ुनि ते उबूर हासिलु अथसि। 1960 ईस्वीअ खां कुझु अॻु ऐं पोइ ताईं सिंधी अदबी संगत जूं कचहरियूं बसंत हाल में माल जे ॿाहिरिनि बेंचुनि ते थींदियूं हुयूं। हाल जे ॿाहिरिनि बेंचुनि ते थींदियूं हुयूं। उन्हनि संगतियुनि में तनवीर जंहिं बि तख़लीक़ ते तनक़ीद कंदो हो, उहा तनक़ीद बराए तनक़ीद न, बल्कि भरपूर ऐं बामक़सद तनक़ीद हूंदी हुई। जेतोणीकि उन्हनि ॾींहंनि में रिवाज पियल हो त जंहिं लेखक जे ॿिए लेखक सां न पवंदी हुई तनक़ीद करण वक़्तु जेकॾहिं कहाणी हूंदी त चइबो त उहा कहाणी आहे ई कान, या हीअ चुरायल कहाणी आहे। शहर मां बि हरू भरू ख़ामियूं कढबियूं, पर को दोस्त हूंदो त उन जे लाइ ॿुधण खां अॻु में ई चई छॾिबो हो त सुठी शइ हूंदी। पर तनवीर अहिड़ो लेखक हो जंहिं अहिड़ा बेबुनियाद इल्ज़ाम कॾहिं बि कोन हया। का लिखणी वणी त दिलि खोले साराह कयाई, ग़लतियूं ॾिठाई त सुहिणे नमूने निशानदही कयाई ऐं दोस्तनि लाइ सुठी सलाह ॾिनई। हिकु दफ़े हमीद सिंधीअ मुंहिंजी कहाणी चहक लाइ संगत में चयो त उहा उर्दूअ तां चुरायल कहाणी आहे। तनवीर चयो त साबित कर त उहा कहाणी चुरायल आहे, पर हमीद उहो साबित न करे सघियो। पोइ तनवीर संगत जे वक़्ती सदर खे चयो त हमीद खे चयो वञे त ईंदड़ संगत में उहो सबूत आणे त तारिक वाक़ई कहाणी चोरी कई आहे। हमीद ॿी संगत में सबूत त कोन आंदो, पर रूह रिहाण में तबसरो कंदे उन कहाणीअ खे शाहकार चई उहो इल्ज़ाम पाण ई वापसि वठी छॾियो। पोइ तनवीर संगत मां उहो ठहराउ पास करायो त जेसीं ताईं कंहिं वटि पको सबूत न हुजे तेसीं ताईं उहो कंहिंजी बि लिखणीअ ते इल्ज़ाम न हणंदो। जंहिं वक़्तु मूं नओं लिखणु शुरू कयो हो, उन वक़्तु हैदराबाद ऐं कराचीअ में सिंधी अदबी संगत जूं कचहरियूं हलंदियूं हुयूं। उन्हनि कचहरियुनि में मौलाना ग़ुलाम अहमद गिरामी, तनवीर अब्बासी, मोहम्मद इब्राहिम जोयो, ऐनकाफ शेख, शमशीर हैदरी, नासिर मोराई, हमीद सिंधी, ग़ुलाम रब्बानी, आगा सलीम, जमाल रिंद ऐं गयास जूणेजो, ग़ुलाम नबी मुग़ल, इमदाद हुसैनी, अयाज़ कादरी, अमर जलील ऐं कुझु देरि सां नसीम खरल ऐं ॿिया केतिरा वॾा लेखक ईंदा हुआ।
सचपच मां पाण खे ख़ुशकिस्मत थो सम्झां त मूंखे सिंधीअ जे वॾनि लेखकनि जी रहबरी मिली। उन्हनि संगतुनि ऐं लेखकनि मां मूं घणो कुझु पिरायो। मां पाण खे ख़ुशकिस्मत थो सम्झां त मुंहिंजे कहाणियुनि ते जमाल अबड़े, रसूल बख़्श पलीजे, आगा सलीम, तनवीर अब्बासी, अमर जलील, ग़ुलाम नबी मुग़ल, शमशीर, नसीम खरल, हमीद सिंधी, मोहम्मद इब्राहिम जोए, कमर शहबाज, नजम अब्बासी ऐं नियाज़ हुमायूं जहिड़नि वॾनि लेखकनि तनक़ीद कई आहे। अॼु न सिंधी अदबी संगत जूं कचहरियूं थियनि थियूं ऐं न नवनि लेखकनि जी को हिमत अफ़ज़ाई करे थो ऐं न रहबरी करे थो। संगत जे कचहरियुनि में त का अक्सर संगत जे कचहरियुनि में त मां अक्सर पंहिंजूं कहाणियूं पढ़ंदो हुउसि, पर जॾहिं बि नई कहाणी लिखंदो हुउसि त अॻु में तनवीर खे ॾेई ईंदो हुउसि। हू जेकी ख़ामियूं ॿुधाईंदो हुउमि उन्हनि खे दूरि कंदो हुउसि। ॿियो क़दम खां पोइ असां टियों क़दम यानी किताब शमशीर हैदरीअ जे शेरनि जो मजमूओ लाट कढियोसीं। उन्हनि ॾींहंनि में किताब चुप चुपाते में निकिरी वेंदा हुआ, पर मूं हिकु ॾींहुं जेके बि वेझा लेखक दोस्त हुआ उन्हनि खे कैफ़े जहांगीर राहत सिनेमा जे भरिसां शाम जो दावत ॾिनी। जॾहिं सभई पहुता त मूं तनवीर खे मुख्य महिमान जी हैसियत ॾेई पैक थियल किताब तनवीर खे ॾिनो। उहो शमशीर जे शेरनि जो मजमूओ। तनवीर पैकेट खोले किताब जो मुहरत कयो। सभिनी दोस्तनि ताड़ियूं वॼायूं। सभिनी खे किताब पसंदि आयो ऐं तनवीर शमशीर हैदरीअ जी शाइरीअ ते कुझु ॻाल्हायो। उहा 1961 ईस्वीअ जी ॻाल्हि आहे। मां तनवीर वटि क्लिनिक ते घणी भाङे रोज़ु वेंदो हुउसि। क्लिनिक ते अॻु में फ़क़ति हिकिड़ो बोर्ड लॻल हो, डॉक्टर तनवीर अब्बासी, पर जल्द ॿियो बोर्ड बि लॻो, लेडी डॉक्टर मिस कमर सिद्दीकी। शुरूअ में डॉक्टर कमर सिद्दीकी मुंहिंजे साम्हूं फ़क़ति कम सां ई ईंदी हुई, पर पोइ आहिस्ते आहिस्ते उहा अची विहण लॻी ऐं अदबी बहस में भाङूं वठणु लॻी। डॉक्टर कमर खे अदब सां दिलचस्पी हुई ऐं मुंहिंजे लाइ उहा ख़ुशीअ जी ॻाल्हि हुई त खेसि उन्हनि ॾींहंनि में मुंहिंजूं के कहाणियूं वणियूं हुयूं। 1963 ईस्वीअ में मां भारत वियुसि। उते जे लेखकनि में जेकी हिते जा लेखक ॾाढा मशहूरु ऐं मक़बूल हुआ, तनवीर बि उन्हनि मां हिकु हो। तनवीर जे मुअतक़दनि में शाइर मोती प्रकाश बि हो। ख़ुदि तनवीर खे बि मोती प्रकाश जी शाइरी वणंदी हुई ऐं पाण में ख़तो किताबत बि हुअनि। मोती खे ॾिसी मां ॾाढो हैरान थियुसि, छाकाणि त पहिरीं नज़र में मोती बिल्कुलु तनवीर ते लॻो। मूंखे उते जे लेखकनि चयो हो त तनवीर, शेख अयाज़, शमशीर ऐं ॿियनि लाइ पिणु खे चइजो त असां वटि ज़रूरु अची मूं मोटी अची तनवीर खे, अयाज़ खे पिणु ॿुधायो त भारत जे लेखकनि खे तुंहिंजी ॾाढी सिक आहे। तनवीर मूंसां वाइदो कयो त जेकॾहिं हाणे तूं भारत ते वएं त मां बि तोसां हलंदुसि। जून 1963 ईस्वीअ में वरी भारत वञण जी तयारी कई ऐं तनवीर खां हलण लाइ पुछियुमि। तनवीर हलण जी हामी भरी। मूं मोहन कल्पना, हरी मोटवाणी ऐं नारायण श्याम, जंहिंजी शाइरीअ जो तनवीर ॾाढो मदाह हो ऐं अॼु बि आहे, ऐं ॿियनि खे लिखी मोकिलियो त तनवीर बि मूंसां गॾु ईंदो। मां तनवीर लाइ पासपोर्ट जा फारम बि वठी आयुसि ऐं तनवीर उहे भरिया बि। उहो यादि कोन अथमि त तनवीर पासपोर्ट ठहिरायो या न। भारत वञण में थोरो वक़्तु बचियो हो त हिकु शाम तनवीर मूं वटि आयो। असीं ॿई कैफ़े फिरदोस लेडी डेफरन हॉस्टल जे साम्हूं में वञी वेठासीं। चांहि आई। चांहि पीअंदे तनवीर मूंखे चयो, तारिक हिकु ॻाल्हि चवां, जेकॾहिं तूं नाराज़ न थी। मूं शकी निगाहनि सां खेसि ॾिसंदे चयो, भारत हलण खां त कोन थो न टाईं। तनवीर मुरकंदे चयो, ॻाल्हि उहा कान्हे। कुझु देरि माठि रही पोइ चयाईं, तूं पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी वठि, पोइ जीअं चवंदे तीअं कंदुसि। तनवीर चयो, सच उहो आहे त मूंखे भारत वञण जी ॾाढी ख़्वाहिश आहे। मूं त भारत जे केतिरनि दोस्तनि खे लिखी छॾियो आहे त मां अची रहियो आहियां, पर हिकु ॻाल्हि उहा आहे त मुंहिंजी ॾाढी सख़्तु बीमार आहे। असुलु हला में आहे। अहिड़ियुनि हालतुनि में हलणु ठीकु न थींदो। मुंहिंजी कावड़ कुझु ढरी थी। तनवीर कुझु देरि ताईं ख़ामोश रहियो। मूं सम्झियो त ॾाॾीअ जो सोचे ॾुखु थियो अथसि। तनवीर आहिस्ते आहिस्ते चवणु शुरू कयो, पर ॻाल्हि अञा बि ॿी आहे। ॾाॾी वीचारी पोड़ी आहे। अॼु न मुई त सुभाणे कमर वारी ॻाल्हि तोखे ख़बर आहे। कुझु ॾींहंनि में हिन सां शादीअ जी ॻाल्हि पकी थियणी आहे। जेकॾहिं मां वियुसि त मुंहिंजे पुठियां न ॼाणो छा थी पवे। तनवीर जी हिकु शादी अॻु में थियल हुई। डॉक्टर कमर सां पोइ मोहबत जी शादी थी।
उहा मजबूरी अथमि। हाणे जेकॾहिं तूं ख़ुशीअ सां इजाज़त ॾीं त मां न हलां, ॿी हालत में मां हलण लाइ तयारु आहियां। संदसि भारत न हलण जो ॿुधी मूंखे ॾाढी मायूसी थी, पर मूं खेसि चयो, तनवीर तूं भली न हल, मां नथो चाहियां त तुंहिंजे प्यार में का रुकावट मुंहिंजे पारां पवे। जॾहिं भारत वियुसि त एयरपोर्ट ते मोहन कल्पना, वासुदेव निर्मल, हरी मोटवाणी होशो वठण आया हुआ। हिननि मूंखे ॾिसंदे ई रड़ करे पुछियो, तनवीर अब्बासी किथे आहे? मूं रड़ करे जवाबु ॾिनो, उहो कोन आयो। उहो ॿुधी हिननि खे ॾाढी मायूसी थी। पोइ मोती प्रकाश ऐं ॿिया केतिरा तनवीर सां मिलण आया, पर खेनि तॾहिं ॾाढो अफ़सोस थियो जॾहिं ख़बर पियनि त तनवीर कोन आयो आहे। उहो हाणे यादि कोन अथमि त तनवीर डॉक्टर कमर सां मुंहिंजी भारत वञण खां अॻु शादी कई या पोइ, पर उहा शादी उन बसंत हाल में थी जिते अॻु संगत जूं कचहरियूं थींदियूं हुयूं। उन बसंत हाल में संदसि शादी थी रही हुई, जिते केतिरा भेरा तनवीर पंहिंजा सुहिणा शेर ॿुधाया हुआ। मुंहिंजे अदब में अचण खां पोइ तनवीर पहिरियों लेखक हो जंहिंजी शादी थी हुई, ऐं संदसि शादीअ में आम माण्हुनि खां लेखक वधीक आया हुआ। शादी खां पोइ जल्दी तनवीर ख़ैरपुर वियो हलियो, पहिरीं फूलबाग वटि जिते फूल गुल हुआ ई कोन। मसवाड़ ते जाइ वठी इस्पताल ठारायईं, जेको संदसि घर बि आहे, सरमद जो घर। मां जॾहिं बि ख़ैरपुर वेंदो हुउसि या सखर रहंदो, सदाईं तनवीर वटि हुउसि। अञा बि तनवीर वटि रहां, हालांकि तॾहिं नसीम खरल बि जीअरो हो ऐं साणसि बि मुंहिंजी गहरी दोस्ती हुई। तनवीर जी पुराणी इस्पताल घर में ॾींहं जो त गॾु हूंदा हुआसीं, मानी बि गॾु खाईंदा हुआसीं, पर राति जो अहिड़े कमरे में सुम्हणो पवंदो हो जंहिंजे ॿाहिरां तख़्ती लॻल हूंदी हुई, वियम घर या वियम जो कमरो। हिकु दफ़े जॾहिं राति जो उन कमरे में सुम्हण पिए वियुसि त तनवीर खिली चयो, कल्ह हिन कमरे में ग़ुलाम अहमद गिरामीअ जो वियम हो, याने रहियो हो, ऐं अॼु तुंहिंजो वियम आहे। ॾिसजे सुभाणे कहिड़े लेखक जो वारो थो अचे। मुंहिंजे ख़्याल में सिंधीअ में घटि अहिड़ा वॾा लेखक हूंदा जेके कॾहिं बि कंट्रोवर्शियल न रहिया हुजनि। शख़्सी या अदबी कंहिं हिकु लिहाज़ खां हर वॾो लेखक कंट्रोवर्शियल ज़रूरु रहियो आहे, पर मूंखे तनवीर लाइ अहिड़ो मिसाल नथो मिले। घटि में घटि मूंखे त ख़बर कान्हे। तनवीर तमामु सुठो शाइर आहे, तनवीर सुठो मज़मून निगार आहे। तनवीर हिकु कहाणी लोई लिखी हुई जंहिंजो सिंधीअ जी बहितरीनु कहाणियुनि में शुमारु थिए थो। कुझु नंढड़ियूं कहाणियूं बि लिखियईं जेके पिणु सुठियूं कहाणियूं हुयूं। हाणे सफ़रनामो लिखियो अथसि जेको मां छपराए रहियो आहियां। मां सम्झां थो त हिन सफ़रनामे खे सिंधीअ जे बहितरीनु सफ़रनामे जो दर्जो मिलंदो। हिकु लेखक जे हैसियत सां तनवीर काल्ह बि अॼु बि सिंधीअ जो वॾो लेखक आहे, वॾो शाइर आहे, पर फ़क़ति अदबी हैसियत ई न, शख़्सी लिहाज़ खां बि तनवीर वॾो आहे। थी सघे थो त पढ़ंदड़ मुंहिंजे लाइ उहा राय क़ाइमु कनि त मुर्गो तनवीर जी साराह कई आहे, पर मूं जेकी कुझु ॾिठो आहे, महसूसु कयो आहे, ईअं लिखियो अथमि। तनवीर अदबी झेड़नि खां सदाईं परे रहियो आहे। मुंहिंजो मक़सदु उहो कोन्हे त तनवीर पाण खे न्यूट्रल रखणु थो चाहे, न, हू खुलियो खुलायो तरक़ी पसंदि शाइर ऐं लेखक आहे, पर हू चाहे थो त अदबी झेड़ा न थियनि जंहिंसां सिंधी अदब खे नुक़सानु रसे। मूं उहो बि ॾिठो आहे त तनवीर जे अॻियां कंहिं लेखक जी गिला कबी त हू हुन लेखक जो को न को सुठो पहलू अव्हां खे ॿुधाईंदो। ज़फ़र हसन में बि मूं उहा ख़ासियत ॾिठी आहे। दोस्तनि में कॾहिं को अदबी झेड़ो थियो त तनवीर हिक जो पासो वठी झेड़ो वधाईंदो कोन, ॿिन्हिनि खे सम्झाए झेड़ो ख़तमु कराइण जी कोशिशि कंदो। 1972-73 ईस्वीअ जी ॻाल्हि आहे। मदद अली सिंधी पंहिंजे किताबी सिलसिले अॻिते क़दम में मूं ते कुझु बेबुनियाद इल्ज़ाम हया हुआ। मदद मुंहिंजो शुरूअ खां सुठो दोस्त आहे, पर न ॼाण कंहिंजे चवण में अची ईअं कयो हुअईं। मूंखे शेख यादि झलियो हो त तूं जवाबु न ॾिजांइ, छाकाणि त अव्हां ॿिन्हिनि जे झेड़े मां सिंधी अदब खे नुक़सानु रहंदो। आउं ऐं ॿिया लेखक उन मसइले ते तोखे ख़त लिखंदासीं। तूं उहे सोणीअ में छपजांइ, किसो उते ई ख़तमु थी वेंदो। उन ॾींहंनि में मां ख़ैरपुर वियो हुउसि। तनवीर हाणे पंहिंजी नई इस्पताल ऐं घर सरमद घर में अची वियो हो। भाभी कमर मूंखे शुरूअ खां ई ॾाढी इज़त ॾींदी हुई ऐं भाईंदी हुई। जॾहिं बि मां वटनि वेंदो हुउसि ॾाढी ख़ातिर तवाज़ु कंदी हुई।
तनवीर सां अॻिते क़दम वारे झेड़े जी ॻाल्हि निकिती, जेतोणीकि मां तनवीर जो पुराणो दोस्त हुउसि ऐं मदद सिंधीअ जी मुलाक़ाती मूं तनवीर सां कराई हुई। मूंखे अॼु बि यादि आहे त उहा मुलाक़ात ओरिएंट होटल में थी हुई। मदद पंहिंजे किताबी सिलसिले लाइ तनवीर खां शेयर घुरियो। तनवीर चयसि, अदा शेर अॼुकल्ह घटि लिखंदो आहियां, फ़िलहालु जेको शेर आंदो अथमि उहो तारिक खे सोणीअ लाइ ॾियां थो। ईअं बि तूं पहिरियों परचो कढ, ॾिसूं कहिड़ो परचो थो कढी, पोइ ॾिसबो। पोइ जॾहिं मां ऐं मदद होटल मां ॿाहिरि निकितासीं त मदद मूंखे चयो, भेण सां उहे वॾा अदीब पाण खे न ॼाण छा था सम्झनि। जहिड़े वारी ॻाल्हि निकिती त तनवीर चयो, मदद खे ईअं लिखणु न घुरिबो। अहिड़ियुनि ॻाल्हियुनि मां सिंधी अदब खे फ़ाइदो न नुक़सानु रसंदो। पर तारिक, तुंहिंजो बि ॾोह आहे, मुंहिंजो ॾोह हो या न, पर तनवीर रुॻो मुंहिंजो पासो न खयो, पर मूंसां गॾिजी हैदराबाद आयो ऐं मदद सां मिली खेसि सम्झायई। घणनि ॾींहंनि खां पोइ मदद मूंखे ॿुधायो त तनवीर मूंखे चयो त सॼो ॾोह तुंहिंजो आहे, उहा ॻाल्हि यकदमि ख़तमु कर। चवण जो मतिलबु उहो आहे त जेकॾहिं दोस्तनि में को झेड़ो थियो त तनवीर ॿिन्हिनि खे सम्झाए ॿुझाए झेड़ो टारे छॾींदो। ऐं पोइ तनवीर ते हार्ट अटैक थियो। मूं वांगुरु ॿिया दोस्त बि ॾाढा परेशान थिया, पर अलाह जी महिरबानीअ सां तनवीर ठीकु थी वियो। काफ़ी वक़्तु आराम जे ख़्याल सां तनवीर हैदराबाद रहियल हो, सिविल अस्पताल जे भरिसां संदसि भाउ जी सरकारी बंगले में। हैदराबाद में जेतिरा लेखक ऐं सिंधी शागिर्द अॻवान हुआ, रोज़ु राति जो तनवीर वटि ईंदा हुआ। मां बि अक्सर वटसि वेंदो हुउसि। कॾहिं कॾहिं वटसि 30 खां बि वधीक माण्हू वेठा हूंदा हुआ। चांहि ऐं शरबत जो दौरु हलंदो हो। अदबी ऐं सियासी बहस थींदा हुआ। उन्हनि ॾींहंनि में सिंधी शागिर्द अॻवान पाण में विढ़ी अलॻि अलॻि जमातूं ठाहे वेठा हुआ। तनवीर रोज़ु उन्हनि जा झेड़ा निबिराईंदो हो, पर वरियो की बि की न की। तनवीर जी ख़ैरपुर वञण खां पोइ तनवीर मां मुलाक़ातुनि जो सिलसिलो घटिजी वियो। न त हैदराबाद में जॾहिं तनवीर हो साणसि रोज़ु मुलाक़ात थींदी हुई। हाणे त जॾहिं मां ख़ैरपुर वञा या तनवीर हिते अचे तॾहिं ई मुलाक़ात थींदी आहे। 1970 ईस्वी वारे इलेक्शन में जॾहिं शेख मुजीब जी अवामी लीग खटियो त शेख अयाज़ अवामी लीग में शामिलु थियण जो ऐलान कयो। पोइ तनवीर ऐं रशीद भट्टी बि अवामी लीग में शामिलु थिया। जॾहिं तनवीर हैदराबाद आयो त मूंखां पुछो त तव्हां अवामी लीग में कहिड़े ख़्याल सां शामिलु थियो आहीं। मुंहिंजे त ख़्याल में हिकु लेखक सियासी पार्टीअ खां अलॻि रहे, पंहिंजे नज़रिए जी पुठ भराईअ लाइ वधीक कमु करे सघे थो, पर कंहिं हिकु सियासी पार्टीअ में शामिलु थी उहो मख़सूस पढ़ंदड़नि ताईं महदूद थियो वञे ऐं हिनखे पार्टीअ जी पॉलिसी मुताबिक़ कमु करणो पवे थो। हिन जे लिखण जी आज़ादी ख़तमु थियो वञे। तनवीर मुंहिंजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ थियो ऐं चयाईं, तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, मां पाण बि कंहिं सियासी पार्टीअ में शामिलु थियण जे ख़िलाफ़ु आहियां, पर शेख अयाज़ जे इसरार ते शामिलु थियो आहियां। ऐं पोइ बांग्लादेश ठहण खां पोइ अवामी लीग जो वजूद पाकिस्तान में ख़तमु थी वियो। न अयाज़ न तनवीर पोइ पार्टीअ खे ज़ोर वठाइण लाइ कुझु कयो ऐं उन खां पोइ तनवीर अॼु ताईं वरी कंहिं बि सियासी पार्टीअ में शामिलु न थियो आहे। 1975 ईस्वी में सोणीअ ते पाबंदी पई। मां DPR तहत गिरफ़्तार थी वियुसि। अमीअ जा जेल में ख़त ईंदा हुआ। केतिरा भेरा अमीअ लिखियो त तनवीर अमीअ सां मिलण आयो हो। हिकु ॿ भेरा भाभी कमर बि आई हुई। शुरूअ में त तनवीर डॉक्टर जी हैसियत में अमीअ खे ॾिसणु ईंदो हो। पोइ मुंहिंजो तनवीर सां एतिरो रस्तो वधी वियो जो जॾहिं बि हैदराबाद ईंदो हो अमीअ सां बि मिली वेंदो हो। मां जॾहिं जेल में हुउसि त तनवीर न सिर्फ़ु अमीअ खे तसलियूं ॾींदो हो, बल्कि मुंहिंजे पुटु दानियाल खे ख़र्ची ॾियण जे बहाने 100 रुपया ॾेई वेंदो हो। खेसि ख़बर हुई त तारिक जेल में आहे ऐं रोज़गार जो ॿियो को बि वसीलो कोन्हे। जेल मां आज़ादु थियुसि त तनवीर कुझु ॾींहंनि खां पोइ मिलणु आयो ऐं पोइ जल्दी मुंहिंजे दोस्त ऐं संदसि नंढे भाउ इल्ताफ़ अब्बासीअ जो कार एक्सीडेंट थियो ऐं हू गुज़ारे वियो। मूंखे ताज़ियत जी तार कई ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ ग़ुलाम नबी मुग़ल सां गॾिजी उज़र ख़्वाही करणु ख़ैरपुर वियुसि। तनवीर ऐं भाभी कमर खे इल्ताफ़ जो ॾाढो ॾुख हो। भाभीअ चयो, इल्ताफ़ खे मूं कॾहिं बि ॾेर न सम्झो, मां खेसि पंहिंजो नंढो भाउ सम्झंदी हुयसि ऐं हू बि भेण वांगुरु भाईंदो हो। तनवीर इल्ताफ़ जो ज़िक्र कंदे चयो, कहिड़ो बि ॾुख हुजे वक़्तु उन ई ॾुख खे ख़तमु कयो छॾे, पर इल्ताफ़ खे वफ़ात करे एतिरो वक़्तु थी वियो आहे, मूंखां त इल्ताफ़ जो ॾुख विसरे ई नथो।
इल्ताफ़ जो ॾुख तनवीर खे ई न मूंखे बि आहे, अॼु बि आहे ऐं सदाईं रहंदो। उहा राति मां ऐं मुग़ल तनवीर वटि रहियासीं। तनवीर जी अस्पताल ॾाढी सुठी ठहियलु आहे, घर बि गॾु आहे, ड्राइंग रूम ॾाढी नफ़ासत सां सिंगारियल आहे, सोफ़नि जे गदियुनि ते ऊचे खेस जो कपिड़ो चढ़ियल आहे। घणो वक़्तु तनवीर सां गॾु ख़ैरपुर खां हैदराबाद आयुसि पे त तनवीर गंबट में हली उन्हनि खेसनि जो ऑर्डर ॾिनो हो। ड्राइंग रूम जी सजावट जो कैरेट भाभी कमर खे वञे थो। गेस्ट रूम बि ॾाढो सुहिणो आहे, हर सहूलियत मुंहिंजो मौजूदु आहे। दरअसल उहो कमिरो संदसि लाइब्रेरी आहे, जंहिंखे तनवीर गेस्ट रूम बि बनाए छॾियो आहे। मूंखे अजब थींदो आहे त तनवीर लाइब्रेरीअ खे गेस्ट रूम कीअं बणायो आहे, या गेस्ट रूम खे लाइब्रेरी छो बनायो अथसि। छाकाणि त संदसि दोस्तनि जी अक्सरियत लेखकनि जी जो आहे, ऐं लेखक पढ़ाइनि किताबनि जा दुश्मन हूंदा आहिनि। ख़ुदा तनवीर जे किताबनि खे लेखकनि जी बुरी नज़र खां बचाए। तनवीर वटि ख़ैरपुर इल्ताफ़ जी वफ़ात ते वियो हुउसि। अल्ताफ़ सुठो शाइर हो, हिन में वॾियूं उमेदूं हुयूं, पर हयातीअ खेसि मौक़ो न ॾिनो। उन खां पोइ ख़ैरपुर ॿियो भेरो बि हिकु लेखक जी वफ़ात ते वियो हुउसि, ऐं उहो लेखक हो मुंहिंजो प्यारो दोस्त सिंधीअ जो तमामु वॾो कहाणीकार नसीम खरल। नसीम जी वफ़ात ते मां ज़फ़र हुसैन ऐं वलीराम वल्लभ ख़ैरपुर वियासीं। असांजे पहुचण खां थोरो अॻु कांधी मक़ाम मां मोटी आया हुआ। असीं वञी तॾे ते वेठासीं, तनवीर बि अची असां वटि वेठो, ऐं पोइ नसीम जूं ॻाल्हियूं थींदियूं रहियूं। उतां उथियासीं त तनवीर असांखे पंहिंजे घर वठी आयो, ऐं उहा राति असीं संदसि लाइब्रेरी गेस्ट रूम में रहियासीं। नसीम खरल जी वफ़ात खां पोइ मां ख़ैरपुर अञा ताईं न वियो आहियां, जेतोणीकि मां कॾहिं बि नसीम वटि न रहियो हुउसि, पर न ॼाण छो हाणे ख़ैरपुर वेंदे दिलि ई नथी थिए। तनवीर जॾहिं बि हैदराबाद ईंदो आहे घणे भाङे मूंसां ज़रूरु मिलंदो आहे। काफ़ी वक़्त खां तनवीर हैदराबाद में ईंदो आहे त हमीद सिंधीअ वटि रहंदो आहे। हिकु दफ़े हैदराबाद आयो त मूं चयोमांसि मुग़ल वटि सुठो गेस्ट रूम आहे, कॾहिं हिते बि अची रहंदो कर, त जीअं असांखे बि नवे किली कचहरीअ जो मौक़ो मिले, छाकाणि त मुंहिंजो घर बि उते ई आहे। तनवीर मुंहिंजी उहा ॻाल्हि मञी, ऐं हाणे कॾहिं कॾहिं मुग़ल वटि बि अची तरसंदो आहे। तनवीर तरक़ी पसंदि लेखक आहे, पर तरक़ी पसंदनि में बि केतिरा ई ग्रुप आहिनि, ऐं तनवीर सभिनी सां निभाईंदो पियो अचे। हिकु दफ़े सरकारी सॾ ते इस्लामाबाद अहले कलम कॉन्फ्रेंस में बि शरीक थियो, पर ॿिए दफ़े अख़बार में अपील कयईं त को बि सिंधी लेखक अहले कलम कॉन्फ्रेंस में न वञे। साणसि गॾु गॾु फ़ताह मलिक ऐं मरहम रशीद भट्टीअ बि अहिड़ो ऐलान कयो, पर ॿिए साल फ़ताह ऐं भट्टी अहले कलम कॉन्फ्रेंस में वञी शामिलु थिया, पर तनवीर उन्हनि खे निधियो कोन। क़ौम परस्त जलसा करे तनवीर खे सॾाईनि त तनवीर उते बि वञे। जीअं सिंध क़ौमी इतिहाद जे जलसे में सन बि वियो, पर उन खां अॻु सखर में जनरल ज़िया सॾायुसि त उते बि वियो। सचल जे मेले में सरकारी तमग़ो मिलियो त उहो बि क़बूलु कयईं, बकौल संदसि त वठण खां पोइ मूं उहो ॿिए कंहिंखे ॾेई छॾियो। जॾहिं गौस अली शाह सिंध जो वॾो वज़ीर हो त हिन जे तरफ़दारीअ में बि वॾा बहस कंदो हो त शाह साहिबु सिंध जे हक़नि लाइ विढ़ी रहियो आहे। हालांकि असां सभिनी खे ख़बर आहे त गौस अली शाह सिंध ऐं सिंधियुनि जे भलाईअ लाइ कुझु बि न कयो। सिंध ते MQM जी मुसीबत बि शाह साहिब जी महिरबानीअ सां नाज़िल थी। अलबत जॾहिं ॾिठाई त हाणे नेकाली थी मिले त वठी सिंध सिंध कयाई। फ़रवरी 1988 ईस्वीअ में सिंध यूनिवर्सिटीअ सिंधी अदबी कॉन्फ्रेंस कोठाई हुई। उन जे हिकु सेशन जो ख़ासि महिमान तनवीर हो। उते पहिरियों भेरो तनवीर सिंध जे हक़नि लाइ हिकु जोशीली तक़रीर कई। उन राति ग़ुलाम नबी मुग़ल पंहिंजे घर ते लेखकनि जे मान में मानीअ जी दावत रखी हुई। उन में मोहम्मद इब्राहिम जोयो, आगा सलीम, हमीद सिंधी, महबूब शेख, मां ऐं तनवीर बि शामिलु थिया हुआसीं। उते गौस अली शाह जी ॻाल्हि निकिती त तनवीर आदत मुताबिक़ शाह साहिब जी तारीफ़ शुरू कई। जोयो साहिबु चिड़ी पियो, चयईं त हुन शख़्स जी तारीफ़ थो करीं, उन खां वधीक सिंध जो दुश्मन ॿियो केरु थींदो। ॿियनि बि जोए साहिब जो पासो खयूं। तनवीर खे माठ करणी पई। हिकु भेरे तनवीर मुग़ल वटि तरसियल हो। मुग़ल तनवीर खे चयो त गौस अली शाह तुंहिंजो दोस्त आहे, तूं तारिक खे सोणीअ जो डिक्लेरेशन वठाए ॾे। तनवीर चयो हले मूंसां। ॿिए ॾींहुं मां तनवीर ऐं मुग़ल
कराची वियासीं। तनवीर मूंखे चीफ मिनिस्टर हाउस वठी हलियो। पीए तनवीर खे चङी तरह सुञाणंदो हो, पर खेसि गौस अली शाह सां मिलणु न ॾिनई। तनवीर चयो सुभाणे सिंध असेंबलीअ में हली मिलंदासीं, तूं दरख़्वास्त टाइप कराए खणी हलिजांइ। ॿिए ॾींहुं मुगल दरख़्वास्त टाइप कराए मूंखे ॾिनी। मां तनवीर वटि खणी वियुसि। तनवीर दरख़्वास्त ॾिसी चयो, यार सोणीअ जे नाले त डिक्लेरेशन न वठो आहे, न वठो, उहा न कंट्रोवर्शियल ॻाल्हि आहे, सोणीअ ते पाबंदी पियल आहे। मुगल सोणी कटे मूमल लिखियो। मां तनवीर सां गॾिजी सिंध असेंबली हाल वियुसि। असीं विरांडे में बीठा हुआसीं त गौस अली शाह आयो। तनवीर खे ॾिठाई त भाकुर पाए मिलियो ऐं पंहिंजे कमरे में वठी हलियो। तनवीर मूंखे बि साण कमरे में वठी हलियो। अंदरि वेठासीं त गौस अली शाह तनवीर खां पुछियो, अॻु में को कमु हुजे त ॿुधायो, ॻाल्हियूं पोइ कंदासीं। तनवीर चयो, तारिक अशरफ मुंहिंजो दोस्त आहे। गुज़िरियल हुकूमत में संदसि मक़सदु सोणीअ ते पाबंदी पइजी वई हुई। तव्हां हिनखे नए रिसाले जो डिक्लेरेशन ॾियो। गौस अली शाह मूंखां दरख़्वास्त वरिती ऐं चयईं डिक्लेरेशन ॾिबो, पर प्रोसीजर मुकमल कबो। मां शाह साहिब जे हथ मां दरख़्वास्त वठी छॾी ऐं चयो, मूंखे ख़बर आहे। पोइ उहो डिक्लेरेशन बि न मिलियो। शाह साहिब मूंखां वरी दरख़्वास्त वरिती ऐं सेक्रेटरीअ लाइ ऑफिशियल नोट हणी मूंखे ॾिनाई ऐं उन ई वक़्तु सेक्रेटरीअ खे फ़ोन बि कयई। उतां उथी असीं सेक्रेटरी इंफॉर्मेशन वटि वियासीं। हिन मूंखे डिक्लेरेशन जा फार्म ॾिना ऐं चयई उहे अवी भरे DC हैदराबाद जे ऑफिस में जमा करायो। मूं फार्म वरिता, भरे जमा कोन कराया। तनवीर जॾहिं बि मिलंदो उहा ई शिकायत कंदो हो त डिक्लेरेशन फार्म छो न जमा करायई। मूंखे ख़बर न आहे त मूंखे डिक्लेरेशन मिले हा या न, पर गौस अली शाह वटि वञण वारी ॻाल्हि मूंखे बिना न वणी। तनवीर हलण लाइ चयो हो ऐं मुगल इसरार कयो हो। मां मुगल जी हर जाइज़ नाजाइज़ ॻाल्हि क़बूल कयो वठां, तंहिं करे हलियो बि वियुसि। पर मूंखे ईअं महसूसु थियो त ॼण मां चोरी करणु वियो हुउसि या को नाजाइज़ कमु करणु वियो हुउसि, पर अधु मां इरादो मटाए हलियो आयुसि। तनवीर ऐं मुगल जो इसरार हो त हिकु सुठे मग़ज़न जी सिंधी ज़ुबान खे सख़्तु ज़रूरत आहे, तोखे मग़ज़न कढणु घुरिजे। उहा ॻाल्हि ई मूंखे छिके गौस अली शाह वटि वठी हली हुई। पर जॾहिं सोचियुमि उहो ई माण्हू आहे जंहिं मार्शल खे सपोर्ट कई, गैर जमायती इलेक्शन जो ढोंग करे पंहिंजी मुख़ालिफ़ उम्मीदवारनि खे नॉमिनेशन पेपर दाख़िल करण में न ॾिनाई, MRD वारी तहरीक में हज़ारे सिंधी माण्हुनि जे कोस ते ख़ामोश रहियो, ठोड़ी फाटक जी सिंधी मज़लूमनि खे सालनि जा साल जेल में साण में हिन शख़्स जो वॾे में वॾो हथु रहियो आहे, त दिलि उहा ॻाल्हि क़बूल न कई त मां हुन खां मक़सदु लाइ डिक्लेरेशन जी ख़ैरात घुरां। अॼु ॾींहं ताईं पाण खे ॾोहारी सम्झंदो आहियां त मां वटसि छो वियुसि।